अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां हींअर बीठो आहियां कराची कोरंगी मेरान टाउन धरती टीवी जे ऑफिस ते, जिते उस्ताद सुराब सुमरो ऐं अली गुल मला शो कंदा आहिनि, लाफ्टर शो। ये साम्हूं तव्हांखे नज़र अची रही आहे धरती टीवी जी ऑफिस आहे ऐं हुनजे ॿाहिरां ई मां बीठो आहियां ऐं हिन वक़्तु ऑफिस बंदि आहे ऐं हुते पखी बि हूंदो आहे जेको पंचर हणंदो आहे। हाणे मुंहिंजी मोटरसाइकिल पंचर थी पिया, दुकान बंदि आहिनि, सॼी कराची घुमी थकी पियो। हाणे इन पखी खे ॻोल्हियां त मूंखे मोटरसाइकिल खे पंचर हणी ॾे। हाणे अंदरि लभे कोन थो, हेॾे होटल में ॾिसां माना हुजे, ॾिसांसि थो बसि। दुआ कयो त पखी लभी वञे। पखी बि न मिलियो, मोटरसाइकिल बि खपाए छॾियमि, पंचर न हणाए सघियुमि। हाणे पखी जाते मिले छॾंदोमांसि न। हाणे मां कराची जे रस्तनि ते घुमंदो थो हुतां पंधु। हाणे वञा उस्ताद सुराब सां ऐं अली गुल मला सां मिलां वञी, पोइ वरी पखी खे ॻोल्हींदुमि, जाते मिलियो त पोइ ॾिसांसि तुंहिंजी हालति कहिड़ी थो कयां। तमामु मज़ो अची वियो उस्ताद सुराब ऐं अली गुल भाउ सां मुलाक़ात थी ऐं उन्हनि जेका गाॾी में घुमायो फिरायो ऐं कुझु टाइम जेको आहे सो पाण सां गॾु रहियूं, भली सुठी मुहबत सां मोट ॾिनो ऐं उन खां बाद में कुझु तस्वीरां बि कढियूंसीं पाण में गॾिजी उस्ताद सुराब सां ऐं भाउ अली गुल मला सां। जेका तस्वीरां कढी उन खां पोइ मां उतां निकितुमि। उस्ताद सुराब सुमरे सां बि मिलियासीं, अली गुल भाउ सां बि मिलियासीं। हाणे वञी रहिया आहियूं बिलाल चौरंगी। यार हो पखी त न मिलियो, हे हिकु चौंक ते पखी हयल आहे, घोड़ो बि हयल आहे। हिन घोड़े ते चढ़ी करे हिन पखी खे ॻोल्हियां वञी, या हिन पखी खे बसि खयूं वञा। जेको पुछां त कोई ॾसे नथो कहिड़ो पखी, सभु उर्दू में पुछनि था। जवान भी तोड़े, उनका हेॾा वॾा कन है, लपा कन है, जाए वांगुरु हुनजा डिघा मुंहुं आहे, चवनि था ख़बर ई न आहे। बसि त मां बि हाणे बिलाल कॉलोनी में पुॼी वियो आहियां, घर पंहिंजे। दादा हाणे मां बि ॾाढो थकी पियो आहियां, होटल ते वेठो आहियां, चांहि पियां जो पियो सलाह अथव। अल्लाह चांहि पियो सलाह अथव। जे तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त यार वीडियो खे शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो।